सगियो रिपोर्टर सदर अली हतार सगियो लगोट बरकत अली आराई जो रहवासी बशीर अहमद आराई पंहिंजे बासर भाइटनि ख़िलाफ़ दाईंदे चयो त मूं पंहिंजो प्लाट पंहिंजे भाइटनि खे माल ॿधण लाइ ॾिनो हुयो। उन्हनि मुंहिंजे प्लाट ते कब्ज़ो करे छॾियो हुयो, जेको कब्ज़ो काल्ह मूंखे हाफ़िज़ तारिक पटराए ॾिनो आहे। असांजे ॻोठ जा बासर वॾेरा आशिक़ ऐं यूनिस मूंखे हरासमेंट कनि था ऐं धमकाइनि था, जिन मां मूंखे ख़तरो आहे। उहे असां ख़िलाफ़ कूड़ा बयान रिकॉर्ड कराए असांखे धमकाए असांजे प्लाट ते कब्ज़ो करणु चाहिनि था। मां SSP खैरपुर ज़फ़र इक़बाल मलिक खे मुतालबो कयां थो त मूं ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ सगियूं। जीअं त प्लाट जेको वरितो आहे असां कल्ह असांखे तारिक हुसैन असां कब्ज़ो ॾिनो आहे त कब्ज़े जे बावजूदि असांखे हाणे धमकियूं ॾेई रहिया आहिनि त तव्हांखे असां गिरफ़्तार कराईंदासीं, तव्हांखे NIC कराईंदासीं, तव्हांखे ॿधाईंदासीं, तव्हांखे खणाईंदासीं, असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि त जीअं त असांखे इंसाफ़ करिजो।